बराबर थी ॻाल्हायो त सही था थोरो ॻाल्हाईंदो त मूंखे हौसलो मिलंदो मां थोरो हिन मौज़ू ते खुली ॻाल्हायां अंधो ऐं अखियुनि वारा बराबर इल्म वारा ऐं जाहिल बराबर नथा थी सघनि इल्म वारो अल्लाह ताला कुरान करीम इल्म वारनि जो मक़ाम रखियो आहे इल्म वारनि जो शान ॿुधायो आहे फरमाए थो यरफ़इल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनकुम वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात अल्लाह फरमाए थो तव्हां मां जिन ईमान आंदो इन्हनि जेके बुलंद कयो अल्लाह ताला बुलंद फरमाईंदो वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात ऐं उहे जन खे इल्म ॾिनो वियो इन्हनि जा दर्जात बुलंद कया वेंदा इन्हनि जा दर्जा रब बुलंद कंदो इन जो वॾो मक़ाम वॾो शान मुंहिंजा मिठा इल्म उहो ॾियो आहे ॾियो सम्झो था इल्म उहो ॾियो आहे जंहिंसां जहालत जूं ऊंदाहियूं दूर थींदियूं तवहुमात जो ख़ात्मो थींदो आहे सिद्धनि ऐं सचनि रस्तनि जा दरवाज़ा खुलंदा आहिनि इल्म सां इंसान पंहिंजो पाण खे सुञाणंदो आहे इल्म सां इंसान खे अल्लाह ताला जी मारिफत हासिल थी सघंदी आहे इल्म सां इंसान इल्म खां सवाइ इंसान हैवान याद रखो इंसान खे जेका अज़मत मिली आहे जेको मक़ाम मिलियो आहे जेको मर्तबो मिलियो आहे उहो बि इल्म जे करे मिलियो आहे जैसे आदम अलैहिस्सलाम के अल्लाह ताला पैदा को फरमाए मलाइकन के फरमातो इज़ क़ाल रब्बुका लिल मलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफतन क़ालू वतजअलु फीहा मन युफ़्सिदु फीहा व यस्फिकु दिमा व नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक क़ाल इन्नी अअलमु मा ला तअलमून अल्लाह फरमाए तो मुंहिंजा महबूब जॾहिं तुंहिंजे रब मलाइकनि खे चयो इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफ़ा मां ज़मीन में खलीफ़ो तो बनाया आदम खे तो पैदा कया उनखे खिलाफत सां नवाज़ा थो पियो मलाइकनि छा चयो क़ालू अतजअलु फीहा मन युफ़्सिदु फीहा उनखे तो पैदा कई मौला जेको इंसान ज़मीन में फसाद कंदो ज़मीन में रत वहाईंदो ज़मीन में हेरा फेरी कंदो फसाद फैलाईंदो अल्लाह फरमाए थो पियो क़ाल इन्नी अअलमु मा ला तअलमून जेको मां थो ॼाणा अवां नथा ॼाणो अवां जी नज़र फिरौन ते मलाइकनि जी नज़र फिरौन ते हामान ते शद्दाद ते रब जी नज़र मूसा कलीमुल्लाह ते मलाइकनि जी नज़र काबिल ते रब जी नज़र हाबील ते मलाइकनि जी नज़र निमरूद ते अल्लाह जी नज़र हज़रत सय्यदना इब्राहिम अलैहिस्सलाम जे मथां है मलाइकनि नज़र अबू जहल उतबे शीबे जे मथां है मिठे रब जी निगाह मिठे मोहम्मद रसूलुल्लाह ॾाहे अबू बकर सिद्दीक़ ॾाहे अमीर उमर ॾाहे उस्मान गनी साहे हैदर करार साहे मलाइकत यजीद जी ॻाल्हि के फसाद कंदा रब जे तो इन्नी अअलमु मा ला तअलमून ओरे नज़र यजीद ते आहे दे करबला जे शहीद हुसैन ते निगाह मलाइकत जो मौला फसाद कंदा और ये नजर फसादन ते मलाइका जी नजर जाहिलन ते रब जी नजर आलिमन ते रफमत जेको माथो ॼाणावा नथा ॼाणो पो रब करीम अल्लम आदम अल अस्मा कुल्लहा अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम के हर शय जे नालनि जो इल्म अता फरमायो इल्म आदम वटि अची वियो मलाइको अब मलाइका नूरी हिन ॻाल्हायो सही मलाइका
नूरी जोर सां मलाइका इन नूरी फरिश्तन खां मिट्टी जे पुतले इंसान जो शान मथे आ इहो छा जे करे सिर्फ इल्म जे करे अल्लाह आदम अलैहिस्सलाम के इल्म अता फरमायो ओहो इल्म अल्लाह ताला फरमाया कि मलाइका जो खबर है इन नालन जी सुञाणो था कहिड़ी शयूं जे क़ालू सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम या अल्लाह जो को इल्म बस एतिरो ई आहे इन खां मथे का शइ कान्हे अल्लाह ताला जे प्यारे इमाम फखरुद्दीन राज़ी साईं लिखियो आहे हज़रत शाह अब्दुल हक मुहद्दिस देहलवी लिखियो आहे आदम नबी के सजदा कराया विया जन्नत जा मज़ा मनाया विया या बरकत हुई त इल्म जी हज़रत ख्वाजा खद्र बुधो त ख्वाजा खद्र मूसा नबी बेनी के दरबार में वियो जे मां तो सां गॾु रहण थो चाहियां तो मां फेज़ वठां तो सां गॾु रहा साईं इन कलम तस्तती मां ये सब्र मूसां गॾु रही सभु करे न सघंदे मूंखे रहा अल गरज हजरत मूसा अलैहिस्सलाम इन ख्वाजा खद्र ने वियो एदी इज्जत छो मिली वजह अल्लाह फरमातो अल्लमा मिल्लतुन्ना इल्मा असाइन के पाजे तरफ का इल्म फरासत अता फरमायो हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के ख्वाबन जो इल्म अता कयो ख्वाबन जी ताबीर कंदो यो इल्म दादा तो सही ना असा सिर्फ इल्म समझवा किताबन के असा सिर्फ इल्म समझवा तर्जुमे के तफसीर के फिक़ह के उसूल फिक़ह के तफसीर के उसूल तफसीर के मंतिक के फिक़ह के उसूल फिक़ह के ये असा किताब यावरी स्कूलन वारो असा इल्म इन के सदीदा है पर जे हकीकत दिसो त मोटरसाइकिल वारो मिस्त्री मोटरसाइकिल जो आलम आ सी महदूद ज़हन आसा ये मुख्तलिफ इल्मन जा किस्म है पर फर्क आ हुन के सी मिस्त्री दा सदे हो दीन जे आलमन के सी आलम दा सदे फर्क ही हो इल्म हजरत ख्वाजा हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के ख्वाब ने तबीर जो इल्म मिल अल्लाह ताला जे कुरान करीम में फरमाया अल्लमतनी मिन तावील हदीस मौला तो मगे ख्वाबन जे इल्म जो ख्वाबन जे ताबीर जो इल्म ता कयो उन ख्वाबन जे ताबीर कंदे कंदे इन इल्म जी बरकत सा हजरत यूसुफ मिस्र जो बादशाह बनो हजरत दाऊद अलैहिस्सलाम के अल्लाह ताला सन्नत अता कई छा ज़िरे ठाइंदो छा ठाइंदो खपाइंदो ज़हन ज़िरे ठाइंदो अब कारोबार भी जरूरी है चंदन हुनर बादशाही गाला छा चंदा बादशाही मां मौलवी थियुस पटको वधम हाफिज थियुस पटको वधम मस्जिद जो पेशमान थियुस वनी तकरियूं कयम हाने से नजरो पाए खीसे में किथा रुपया मिलन किथा छा मिले अल्लाह जेको पाण दे भली दे ला तम मन न कर ला तम तम न रख पर जे मिले त ला मन मन न कर ऐं ॿियो ला जम जम न कर जेको मिले अल्लाह जे राह में ख़र्च करो तलब न रख मिले बिस्मिल्लाह अल्लाह जा नबी तिजारत कंदा विया खुदा जा वली तिजारत कंदा विया आलिम बहा हाफिज बहा तारीख के पढ़ी तनहारो खुदा जा वली खुदा इबादत भी कंदा मुरीदन के टाइम पे दींदा फतवा भी रखंदा इल्म
जो दर्स भी दींदा हा सुबह का शाम ताईं पढ़ाईंदा हा और असां गॾु कारोबार बि कंदा हा के कपड़नि जा वापारी हा के खजूर जा वापारी हा के त अहिड़ा हूंदा हा जेके माल धारींदा हा खीर खपाईंदा हा पंहिंजे बच्चनि जो गुज़र बि कंदा हा ग़रीबनि मिस्कीननि जी मदद बि कंदा हा अहिड़ा वॾे गुज़रिया आहिनि मूं पंहिंजी किताब सवाने गौसे आज़म में ये वाक़ियो लिखियो आहे त गौसे आज़म फरमाए थो असीं मदरसे में पढ़ंदा हुआसीं ख़बर पई त बगदाद में हिकिड़ो खीर खपाइण वारो आयो आहे कॾहिं कॾहिं कोई ईंदो हो लोटा खणी खीर वठण लाइ वियासीं लाइन लॻी वई सभिनि खां पुछंदो हुयो केतिरो खीर ॾियां केतिरो खीर ॾियां केतिरो खीर ॾियां खीर ॾींदो हुयो पैसा वठंदो हुयो जरा मुंहिंजो वारो आयो चई अब्दुल कादर लोटो दे त खीर ॾियां सुभान अल्लाह मां हैरान थियुसि त मुंहिंजो नालो हिनखे कयो ॿुधाए मूंखे लोटो भरे ॾिनई मुंहिंजो साईं ॿियनि खां पुछियो त केतिरो खीर ॾियां केतिरा पैसा वठंदा पिया वञो मूंखां न पैसा पुछव न वरी पुछव केतिरो ॾियां भरे ॾिनव फरमाई तोखां पैसा वठंदुसि साईं फरमाए थो मां वापस मदरसे आयुमि ज़ाहिर में त खीर खपाइण वारो हो पर अल्लाह जो आरिफ बानो हो आलिम हो वक्त जो वली हो असां वटि त मुआशरो अजीब आहे वली अलॻि चकंदा आहियूं आलिम अलॻि कंदा आहियूं असांजो ज़हन अजीब आहे बसि कहिड़े भित में वञी मथो हणो कहिड़े मौजूद ते ॻाल्हाए कंहिं ते ॻाल्हाए असांजो मुआशरो मटिजी पीर थो अचे न भली अलहमद बि न अचेसि त मुड़ुस साईं मुहबतन मुदस चेली जा को थियो पर को आलिम ई मुंडो थो वञे मां अर्ज़ कयां थो त आलिम जो मक़ाम छा आहे ॿुधायांव थो तव्हांखे आलिम शइ कहिड़ी आहे पर ये आलिम ख़ुदा जा वली हा उहो वली न आहे जेको आलिम न आहे वो वली न आहे जेको आलिम हज़रत गौसे आज़म जो सुभान अल्लाह गौसे आज़म दस्तगीर बादशाह पीर फरमाइन था पिया मां खीर खणी मदरसे में आयम रात जो पिया पियो त ढुक ढुक सां मुंहिंजे सीने में नूर पियो दाख़िल थे ॾाढ़ी पिया पटको ॿिया खीर पियो खपाए असांखे मेणो नज़र ईंदो आहे मां वरी मौलवी साहब वरी रेड़ी हलायां मां मौलवी साहब मां किताब कंदा वाइज़ कंदा मां वरी वञी दुकान में सब्जी खपायां न मां पंहिंजे मदरसे में बकरी गुजारिया बलोचिस्तान जा दोस्त लंघिया गाॾी काहे अची बीठा तव्हां मां चयो छो मां चइसि बकरियूं मां चयो हा चइसि असां त छा सम्झंदासीं मुंहिंजो पोइ छा सम्झा बकरियूं छा सम्झनि चारण सां हाणे कुझु न सम्झंदे चइसि हैरत आहे मां चयो हैरत कीअं सभिनी अल्लाह जे नबीअनि बकरियूं चाढ़ी मां कहिड़ी शइ कुझु बि न मिठा पिनण मिलणो आहे पंहिंजो कारोबार मिलणो न आहे महिनत कयो इन शइ त असांखे परे कयो आहे ख़ासि करे असां माण्हुनि खे मां मुख़बर खाना कीअं ही कारोबार कया इन करे असीं पहुती आहियूं मुझे सोने आका जा उम्मती हो खैर खुदा जा वली व्यापार कंदा हा मुख्तलिफ व्यापार कंदा हा आलिम बहा वली बहा हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ज़िर उठाईंदो हो उन ज़िर जे बरकत सां हज़रत दाऊद खे बादशाही मिली छा मिले बादशाही हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम के पखिन जे ऐं जानवरनि जे ॿोलियुनि जो इल्मु मिलियो पखी नहीं उन ॿोलियुनि जी बरकत सां हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम सभिनी जे मथां हाकिम बि बनियो ऐं वक़्त जो बादशाह बनियो जेका बि मखलूक हुई उन जे ताबे बनियो ही आहे इल्मु ऐं मुंहिंजे तुंहिंजे प्यारे हबीब जे दरबार में हलो मदीने वारे के अल्लाह ताला इल्म सां नवाज़ियो आहे फरासत सां नवाज़ियो आहे
इल्म जे अहमियत जो अंदाज़ो इन गाल में लगायो त मदीने जे मीर ते जेका पहिरी पहिरी वही नाज़िल थी उहा पे इल्म जे मुतालिका इक़रा महबूब पढ़ छाकर पढ़ी वरी मुनो थिया अल्लाह एडी अहमियत वारी शय इल्म जो पहला वही जो नुज़ूल जो थियो वो इन इल्म जे बारे में थियो उनका बाद मदीने वाले के अल्लाह ताला इल्म ॾिनो केतिरो इल्म जा बहर इल्म जा समंदर ला महदूद इल्म ता कयो मखलूक जा जे एतबार सा अल्लाह समदो अल्लमक मा लम तकुन तअलम हबीब असा तो के जो कुछ न जानदा हो असा तमा के वो इल्म ता फरमायो आए तो मदीने वाले के मिलो जो जमीन में जो कुछ भी आते के जानदा आसमान में जो कुछ थी रहो सो जानदा देखो क़यामत थी तो मदीने जा मीर उनके भी ॾिसी रहा साईं फरमान था पिया इन्नल्लाह क़द रफ़अल दुनिया व अना अंज़ुरु इलैहा व इला मा हुवा क़ाइनुन फ़ीहा इला यौमिल क़यामत साईं फरमान था पिया अल्लाह ताला मुझे ला पूरी दुनिया जा पर्दा खणी छॾिया जो कुछ क़यामत थींदो उनके बि मां ईअं ॾिसी रहियो आहियां हथ जे तरीअ खे साम्हूं करे ॾिसबो इल्म जे ज़रिए मदीने वाले के खिलाफत कुबरा अता कई वई शफाअत उज़्मा अता कई वई ॾाढा चवरायो सुभान अल्लाह शफाअत उज़्मा सुभान अल्लाह सभिनी नबियनि जा दर बंद थींदा मदीने वाले जो दर खुलियल हो सब चवंदा एॾे वञे मुझे सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती हो हज़रत इल्म एड़ी शय जो इल्म जे करे इंसान फर्श का अर्श ते हले हां जेके आलम बैठा स्टेज ते हाफिज बैठा कारी बैठा अवा पंहिंजे मन का पुछियो साईं जने तो आलिम न होए ओठ होए छा करे केर सुञाणंदो हो मां चवां के केर कोन सुञाणंदो जने दरबार में आयासी पढ़ासी इल्म हासिल कयोसी ये दुनिया सुञाणे थी इल्म जे करे आलमन के साईं चवंदा इल्म जे करे हाफिज़ के साईं चवंदा इल्म जे करे इल्म मुसलमान जे लाइ ज़ीनत आहे मुसलमान जे लाइ इल्म कामयाबी जो वॾो हथियार आहे हींअर सॼी दुनिया में मुसलमान असीं घणा बि आहियूं रुसवा में सॼी दुनिया में हम सब मुसलमान वजह जो असांजा जेके दीनी इदारा वो भी सही तरीके से कम नथा करन जेके असांजा जदीद उलूम जा जेके असांजा इदारा वो भी सही कम नथा करन वाला सही तो जो है गलत हां सही थी सके को नाराज भी थे पंजाब में बराबर ना पर के एड़ा में जेके सही का कम कर पर घट सॼी दुनिया जी गाल तो क्या पंजी पाकिस्तान ऐं सिंध तो खैर उन जो तो शान ही पंजो मां बाहर जी गाल तो क्या सॼी दुनिया जी गाल तो क्या दीन इदारा उते कम जो हक जीअं हुजे वो कम ना है दुनिया की जेके हम जदीद उलूम असांजा असली उलूम उन्हनि में वो हुक्म ना है इन जे करे मुसलमान पोइते इन पासे जोर ॾियारियो पंहिंजे बच्चन के त दीनी उलूम में सेखारियो असली उलूम में सेखारियो मुझा मुर्शिद फरमाइंदा सजण साईं जन हमारा बच्चा प्रोफेसर हो जन हमारा बच्चा लेक्चरर हो जन हमारा बच्चा सदर हो जन हमारा बच्चा वजीर हो जन हमारा बच्चा डॉक्टर हो जन हमारा बच्चा पुलिस वाला हो जन हमारा बच्चा फौजी हो जन हमारा बच्चा साइंसदान हो जन और संगर कुरान जा आलम हो जन मदीने वाले जे दीन जा वारिस हो जन कामयाबी तॾहिं मिलंदी बरकत तॾहिं ईंदी सुकून तॾहिं ईंदो दुरूद पाक बुलंद आवाज़ सां पढ़ायो चओ सल्लल्लाहु
सल्लल्लाहु अलैहि या अल्लाह या रसूल सल्लल्लाहु अलैहि या रसूल सल्लल्लाहु अलैहि या हबीबल्लाह। सैयदना अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाहु वजहुल करीम ने फरमाया था फफुज़ बिइल्मिन वला तजहल बिही बरम। फरमाया था इल्म सां फैज़याब थी ऐं जाहिल न रह। फफुज़ बिइल्मिन साईं फरमाया तो इल्म सां फैज़याब थी ऐं जाहिल न थी। साईं फरमाए तो ॿियो अॻिते साईं फरमाइनि था पिया अन्नासु मौता व अन्नासु मौता व अहलुल इल्मि अहयाउ। साईं फरमाइनि था पिया जेके इंसान आहिनि सभु मौल आहिनि अहले इल्म ज़िंदा आहिनि। ॿियो मशहूर शेर आहे सोने अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा जो। सोने अली खे मञींदा आहियो न? ॻाल्हायो त सही। हाँ हाँ साईं फरमाया तो रदीना किस्मतल जब्बार फीना लना इल्मुल वलिल जुहाल मालू। शेर खुदा फरमाया तो असां पंहिंजे जब्बार रब जे तक़सीम ते राज़ी आहियूं जे अल्लाह असांखे इल्म अता फरमायो ऐं जाहिलनि खे माल अता फरमायो। जाहिलनि खे शेर खुदा का पूछो वियो साईं माल अफजल या इल्म अफजल? माल अफजल या इल्म अफजल? शेर खुदा करमल्लाह वजहुल करीम जन अजीब जवाब ॾिनो। पाण फरमायो इल्म अफजल आहे। छा अफजल आहे? साईं दलील कीअं बन अफजल आहे? अल्लाह अकबर। साईं फरमाए तो इल्म अफजल ही माल खां जो माल जी तव्हां हिफ़ाज़त कंदा आहियो इल्म तव्हांजी हिफ़ाज़त कंदो। अवां माल खे बचाईंदा आहियो माल अवां खे बचाईंदो। माल बेवफा दोस्त आहे। अॼु तो वटि सुभाणे ॿिए वटि टे ॾींहं टे वटि चवंदा वॾा बा हथड़नि जी मर्रा। दुनिया बेवफा दोस्त आहे। शेर खुदा फरमाते लमेड़ो वफादार जो दुनिया में त इज्जतों तो ॾियारे पर इल्म कब्र में भी गद तो दे त आखिर ताईं साथ निभाए। वो इल्म छॾे वो इल्म जा इदारा मजबूत न कजन। साईं ॿियो फरमाए माल ख़र्च करण सां घटिबो आहे इल्म ख़र्च करण सां वधंदो आहे। माल गॾु करण सां ख़राब थींदो आहे। इल्म जा खज़ाना गॾु करण सां अञा बि सिंगार ऐं ज़ीनत वधंदी आहे। माल अल्लाह अकबर। हा हा दुरूद पाक बुलंद आवाज़ सां पढ़ा चो सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीबल्लाह जो सल्लल्लाहु या रसूलल्लाह। दुर्रे मुख्तार में ना पढ़ियो अल इल्मु वसीलतुन इला कुल्ल फजीलतिन। हर हिक फजीलत शान जो वसीलो इल्म चाहे गला चाहे हर शान फजीलत अजमत जो वसीलो इल्म। केड़ी शय बाबा गला छा केड़ी शय इल्म अजमत वारी वडे मकाम वारी शय पर कदर वारे के खबर होंदी बेकदरो छा जाने। कदर वारे खबर एकड़ो तालिब इल्म मदरसे पढ़ंदो
उस्ताद चेस बाबा इल्म वडी शया, इल्म वडी शया, वडी कीमती शया, इल्म का मथे का कीमती शया आहे का। रोज शागिर्द चेता ॾाढो सुठो ईअं पढ़ंदा रहंदा। हिकिड़े ॿियाड़े बाज़ार में तो चप्पल छिजी पई, मोची वटि वियो, मोची खे चई त मूंखे चप्पल कंदे ॾे, पैसा कोन्हनि, तोखे मां दीन जी इल्म जी हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां। दीन जे इल्म जी हिकिड़ी ॻाल्हि मोची चयसि दीन जो रख पाण वटि, इल्म जी ॻाल्हि रख पाण, मूंखे ॾे पैसा। चई बाबा इल्म वॾी क़ीमती शइ आहे। चई बाबा न मूंखे पैसा खपनि। इहा इल्म वारी ॻाल्हि, दीन वारी ॻाल्हि रख पाण वटि, मूंखे न खपे। अच्छा चई हा। परेशान थियो, मदरसे आयो, उस्ताद खे चयसि तव्हांजे इल्म वॾी क़ीमत आहे त मोची चप्पल कोन थो कढे। तव्हांजे वॾी क़ीमत कीअं क़ीमती आहे? उस्ताद साईं ज़हीन हो, पंहिंजी जेब मां मोती कढियई, मोती कढी चयो भाई वञी सब्जी वारे खां पुछी आ त घणे जो आहे। सब्जी वारे वियो, हवाए घणे जो आहे? चई छा हे ॿ टे बसर वठ, हे मोती दे मुंहिंजा ॿार खेॾंदा। चई ठीकु आहे विकिणो न आहे, बसि मूंखे ॾे, बसि पुछणी क़ीमत पुछणी। मोटी चयसि सब्जी वारे ही ॻाल्हि कई आहे त ॿ टे बसर ॾे। चई साॻी शइ खणी वञ सोनारे वटि, सोनारे वारे खां पुछी आहे हिन जी क़ीमत केतिरी आहे। जीअं जो सोनारे मोती ॾिठो, हैरान थी चयो त एॾो कीमती आहे जो सॼो दुकान ॾियां त बि क़ीमत अदा न करे सघंदुसि। ला ला वॾो हीरो आहे, कीमती आहे, इहा मूंखां वठण खां खणी शइ आहे। मोटी साईं सोनारे हीअं चयो, पर ॻाल्हि सम्झ में न आई। उस्ताद साईं चयसि ॾिस हिन खे जेको सुञाणे उनखे ख़बर आहे क़ीमत केतिरी आहे, सब्जी वारे खे सुञाण न ई, क़दुरु न हो, हुनखे कहिड़ी ख़बर त मां छा कयां, हिन जी क़ीमत केतिरी आहे। पर जंहिंखे क़दुरु हो, हुन सोनार खे इल्म हो त केतिरी क़ीमती शइ आहे, हुनजे क़ीमत जो हुनखे इल्म हो, हुन क़ीमत लॻाए छॾी। अहिड़े तरीक़े सां इल्म वारनि खे पतो आहे त इल्म शइ कहिड़ी आहे। इल्म वारनि खे पतो आहे त इल्म कहिड़ी शइ आहे। बे इल्म खे कहिड़ो क़दुरु, कहिड़ो क़दुरु बे इल्म खे। हैरत लॻंदी आहे जॾहिं मस्जिदुनि जा मुतवली ऐं मस्जिदुनि जा जेके कमेटी वारा आलमनि खे घुराए जॾहिं चवंदा आहिनि काॾे नमाज़ ते छो कोन आहे, तूं मस्जिद जो कमेटीदार आहे न, वो मोहम्मद मीर जे इल्म जो वारिस आहे। मौला अली खां पुछियो साईं इल्म जे वॾी में वॾी ख़ासियत कहिड़ी आहे ऐं माल जी वॾी ख़ासियत कहिड़ी आहे? मौला अली फरमायो त माल नमरूद, फिरौन, हामान, शद्दाद जी विरासत आहे, इल्म नबीअ जी विरासत आहे। नबी जे वारिस खे मस्जिद जे इमामनि खे हकीर सम्झे, थोड़ो पैसो भली हुजे पर आलम नबवी मीरास जो मालिक आहे। पर उन आलम खे बि सोचणु खपे त मां नबवी मीरास जो मालिक आहियां, त मूं में वस्फ़ अचणु खपनि। जी कूड़ न हणे, हाणे कूड़ बि ॾाढो थी वियो आहे। सब्जी वठण तो वञी, गोश्त वठण तो सिधो ॿुधाई छो थो चए माई बीमारी, छोरी बीमारी, कूड़ में साम्हूं रखंदा केरु सघे। अल्लाह हर को पंहिंजे मर्तबे खे सुञाणे, पंहिंजे दायरे में रहे, दीन का मज़ाक न। मुंहिंजे सुहिणे आका जा उम्मतीयो, शेर खुदा फरमाए थो पियो माल फिरौन, निमरूद, हामान, शद्दाद जी मीरास, इल्म अंबिया जी मीरास। मां पे चयो त क़दुरु वारनि खे ख़बर आहे इल्म कहिड़ी शइ आहे। अल्लाह अकबर। हबीब करीम जा उम्मतीयो, इमाम ज़हबी पंहिंजे सियर में हिकिड़ी बुज़ुर्ग जी ॻाल्हि रिवायत कई आहे। इमाम तक़ीउद्दीन बिन मखलद, इमाम तक़ीउद्दीन नेशापुर में पढ़ंदो हो। उस्ताद चयो
तक़ीउद्दीन तुंहिंजो ज़र्फ़ ॾाढो वॾो आहे, ज़हीन तुंहिंजो तमामु घणो आहे, तोमें तलब तमामु घणी आहे, मुंहिंजो इल्मु घटि आहे, मुंहिंजी दिलि थी चए कि मूंखां वॾे आलिम वटि वञी इल्मु पढ़, कि वॾे आलिम वटि पढ़। ॿियो ख़बर इहो ज़हन असां वटि आहे? इहो ज़हन असां वटि आहे? असां वटि